अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छाला बाबा शायो ठीक है खैर अमन करा सफा अमन यार यो चांवर हूंदा न तव्हां वटि उन जो कटो मूंखे चांवरनि जो करे ॾियो सही आहे। चांवर यार चांवर न हूंदव बाक़ी सब कुछ आहे। चांवर न आहिनि न यार चांवर सेला या सुपर न यार चांवर न आहिनि बाक़ी सब कुछ आहे। हल चांवर करे था वठूं चांवरनि जो भला अटो ॾिजो कटो करे ॾिजो उहो भला ॾिजो फ़िलहाल इसते कमु हले भला जल्दी कयो छोकिरो यार चांवर जो कटो भी न आहे बाक़ी सब कुछ आहे। उहो बि न आहे न उहो भी न आहे चांवर न आहिनि पोइ त मसइलो हल भले हीअं कयो हिनखे छॾियो तव्हां 10 किलो मूंखे चीनी करे ॾिजो खंडु करे ॾिजो सही आहे। तकड़ि कंदा हलो न वरी तकड़ि कयो खंड न आहे बाक़ी सब कुछ आहे यार खंडु बि न आहे ॻाल्हि इहा आहे यार पोइ त मारे छॾी बाक़ी सब कुछ पियो आहे जेको वठो सब कुछ पियो आहे बाक़ी खंड न आहे। हल ठीकु आहे यार मसइलो त आहे पर हाणे छा कयूं तव्हांखे थोरो तकड़ा पर गाॾी बीठी आहे भले इहो किले वारी पती ॾिजो डॿी ॾिजो या जल्दी कयो उहा ॾियो भला यार किले वारी पती न आहे बाक़ी सब कुछ आहे। उहा बि न आहे न यार उहा न आहे बाक़ी सब कुछ पियो आहे जेको बाक़ी सब कुछ छा आहे हले यार हलो टीन ॾियो भला गिह जो टीन त करे ॾियो उहो त ॾींदो या उहो बि न आहे घी जो टीन जल्दी करो घी जो टीन भी न आहे बाक़ी सब कुछ आहे। सब कुछ आहे सब कुछ आहे सब कुछ आहे अथी त बाबा कुझु कोन जेकी चीज़ ज़रूरत में आहे तो आहे ई कोन बाक़ी चीज़ सब कुछ आहे बाक़ी चीज़ सब कुछ आहे छा तुंहिंजी दुकान ते बाक़ी बस यार जेको तूं सामान घुरे तो उहो न आहे बाक़ी त सब कुछ आहे। असांखे बि तकड़ घर जी हूंदी ई हूंदी शहर में वठां उहो भलो दुकान ॾिसी करे हे छा लिखो शाहरुख मीराणी यार हे बालाण दुकान आहे ॻोठ जो दुकान आहे हिते को वॾो को सामान वठण कोई बि न ईंदो आहे त रखूं छा जे लाइ बाक़ी तव्हांखे जेको बि सामान खपे इहो हल्को फुल्को ॿारनि वारी टाफड़ी बाफड़ी न हुजे बि गिह त हुजे न गिह बि न तव्हां वटि यार हुयो ख़तम थी वियो आहे त हाणे छा कयूं। हल ठीकु आहे इहो ॾे भला इहो सब्जी त थी न हाँ सब्जी पई आहे यार अधु मण तोरे जल्दी करो सब्जी ॾे आलू ॾे आलू वञी खाऊं वञी अधु मण ॾे जल्दी कर यार 5 किला बि न आहिनि 5 किला खनि पोइ बि थी वेंदा बाक़ी एतिरा त न आहे जेतिरा तव्हां अधु मण न आहे अधु मण न आहे इहो बि न आहे बाक़ी इहे पिया अथव जेके बि आहिनि इहे हल 10 किला बसर ॾे यार कुझु त ॾे बाबा ख़ुदा जी का मार पवे शीता कुझु त ॾे अधु में ॾे 10 किला ॾे बसर यार नाराज़ छो था थियो बसर बि एतिरा न थींदा बाक़ी सभु कुझु आहे। बाक़ी छा सभु कुझु थी छा अची छा पापाऊं चिप्सूं खणी वञा बस यार छा कयो ॻोठाणो दुकान आहे बाल ईंदा आहिनि मिड़ई 5-10 जी शइ वठंदा आहिनि हाणे मां छा लॉलीपॉप वञी वठी वञा घर लॉलीपॉप खाऊं वञी चूपड़ा वठी हलूं नाराज़ छो था थियो भाउ जेको सामान रखो न माण्हू को किथां तकड़ में जल्दी में अचे थो त वठे थो त कुझु त रखो न तव्हां बि वॾो लिखियो पिया शाहरुख खान हितां शॉपिंग कंदो आहे वठंदो राशन यार दरअसल दुकान शाहरुख खान जो आहे उन मूंखे कुझु बि कोन यार सब कुछ भरियल हुयो 2 ॾींहं अॻु में सब कुछ खत्म थी वियो आहे। ताला अथई भला ताला हाँ ताला आहिनि उहे मिलंदा ख़ुदा खे मन बाबा हाणी जान छॾा बस यार इहो त न कर हे बि न आहे हो बि न आहे हाणे बस असांखे शहर में न पवंदो बस यार हाणे माफ़ी था घुरूं असां तव्हां खां इहे सामान न आहे नाराज़ छो था थियो यार काॾे धूड़ पए थो साहब अड़े इहो त न कयो यार।